मामा हाणे तू आज़ाद आई, पर मामा हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जंहिं लालच जे पोयां तू पियो हुई न, हिकु न हिकु ॾींहुं तोखे ही ज़रूर पिनराईंदी। तूं त पंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़ारे चुको आहीं मामा, पर मरियम सॼी ज़िंदगी में ख़ुशि कोन रही सघंदी। तूं असांखे पिटींदो आहे चर? मां पिटा कोन थो, पर जॾहिं कंहिं बंदे जे दिलि मां ॻाल्हि निकिरंदी आहे न ऐं हुनजी दिलि ॾुखायल हूंदी आहे, कुदरत वारो इहा ॻाल्हि जल्दी ॿुधी वठंदो आहे। ऐं मामा अॼु तूं मुंहिंजी दिलि ॾुखाई आहे। असां त चाहियूं था सभु गॾिजी रहूं, पर तूं असांजी ॿुधी ई कोन पियो। करोड़नि जी ज़मीन आहे, जेकॾहिं विकिणूं त सॼी ज़िंदगी सुखी गुज़रंदी, पर तूं सूरनि में ज़िंदगी गुज़ारण खे तरजीह ॾिएं थो। ख़ुशियूं बीमारियूं ॾुख इहे मालिक जे हथ में आहिनि। जेकॾहिं पैसनि सां ख़ुशी मिले हा न त पोइ अमीर माण्हू ॾुखनि में कोन हुजे हा। सूरनि में त असां सॼा आहियूं, ॿुधाए त कहिड़ो अमीर ॾुखनि में आहे? मामा तूं हुननि जा ॿाहिरियां ठाठ वाठ ॾिसी ख़ुशि पियो थी, जेकॾहिं तूं हुननि जे अंदरि लहंदे न पोइ ई तोखे ख़बर पवंदी। चल ख़ुशि ऐं आबाद हूंदे मामा, मां तमामु जल्द तलाक जा कागज़ खणी ईंदुसि ऐं पोइ तोखां ज़मीन जा कागज़ खणी वेंदुसि। असांखे इंतज़ारु रहंदो पुट। उथ मामा त मां तोखे रेस गफ़ार ख़ान जे ॻोठु छॾे अचां। तलाकनामो मोकिलण खां पहिरियों हिकु भेरो ज़रूरु सोचिजांइ आचर। जेकॾहिं तूं पंहिंजो फ़ैसिलो मटाई थो त सॼी ज़िंदगी गॾु गुज़ारे सघूं था। मामा सोचींदुसि, ज़रूरु सोचींदुसि त हिन गॾ जे लालच खे पंहिंजे मथां सवार कयां या त पोइ वरी हुनजी मां सवारी कयां। तव्हां हलो, सोचींदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।